मक्का मुआहिदो मुकमल तौर ते दिफ़ाई मुआहिदो आहे। मुआहिदे जो मक़सदु कंहिं बि मुल्क ख़िलाफ़ कार्रवाई न आहे। मक़सदु अमुन ऐं सलामती जे चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ स्ट्रेटेजिक सहकार मज़बूत करणु, खिते में अमुन ऐं इस्तेहकाम खे हथी वठाइणु आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार मक्का मुआहिदे बाबति वज़ाहत जारी करे छॾी। इसहाक़ डार चयो आहे त खिते जो जेको बि मुल्क मुआहिदे जे बुनियादी असूलनि जी पासदारी सां बतरफ़ी एतिराम सहकार ऐं पुरअमन तरीक़े सां मामला हल करणु चाहे त हिन मुआहिदे जो हिसो थी सघे थो। मक्का मुआहिदो पहिरीं मौजूदु कंहिं बि मुआहिदे खे रद्द ऐं तब्दील नथो करे। मुआहिदे मूजिबि पाकिस्तान, सऊदी अरब ऐं तुर्किया मां कंहिं हिक ते हमिलो टिनी मुल्कनि ते हमिलो सम्झो वेंदो। हीअ असूल गॾियल क़ौमुनि जे मंशूर तहत इनफ़रादी ऐं इज्तिमाही दिफ़ा जे फितरी हक़ सां हम आहंग आहे। इसहाक़ डार चयो त पाकिस्तान खिते जे समूरनि बिरादर मुल्कनि सां पाइदार अमुन ऐं इस्तेहकाम लाइ सहकार जारी रखण लाइ तकरारनि जे पुरअमन हल ऐं पंहिंजे अवाम लाइ महफ़ूज़, मुस्तक़िम ऐं ख़ुशहाल मुस्तक़बिल जे अज़म ते क़ाइमु आहियूं। तुर्किया जे परॾेही वज़ीर हकान फ़ैदान चयो आहे त पाकिस्तान, सऊदी अरब ऐं तुर्किया में दिफ़ाई मुआहिदे जो हदफ़ ईरान न आहे। मेंबर मुल्क ते हमिलो थियण ताईं केर बि मुआहिदे जो हदफ़ न आहे। हीउ मुआहिदो नेटो मुआहिदे जीअं आहे। नेटो जो आर्टिकल 5 इज्तिमाही दिफ़ा वारो असूल आहे। हिक मेंबर ते हमिलो सभिनी ते हमिलो सम्झो वेंदो आहे। टई मुल्क हिकु वज़ारती कमेटी जोड़ींदा जंहिंजो सेक्रेटरीट सऊदी अरब में हूंदो। कुझु टेक्निकल मामला हल थी वञनि त मिस्र बि मुआहिदे जो हिसो थी सघे थो। ईरान जे नए रहबरे आला मुश्तबा खामनई जी वीडियो साम्हूं अची वई। ईरानी ख़बरूं एजेंसी पारां वीडियो जारी कई वई। वीडियो में मुश्तबा खामनई खे माण्हू सां कचहरी कंदे ॾिसी सघिजे थो। ईरानी ख़बर एजेंसी वीडियो रिकॉर्डिंग जी जाइ ऐं वक़्त जा तफ़सील न ॿुधाया। ईरान आबनाए हुर्मुज़ मुकमल तौर ते खोलण लाइ अमरीका आॾो 6 शर्त रखी छॾिया। ईरान जे सुप्रीम क़ौमी सलामती काउंसिल पारां पेश कयल शर्तनि में चयो वियो आहे त ईरान ऐं उन जे इत्तेहादनि ते मढ़ियल जंगी दाइमी तौर ते ख़तमु कई वञे। पाबंदियूं ऐं नाकाबंदी ख़तमु करे नुक़सान जो हर्जाणो भरे ॾिनो वञे। असासा जारी कया वञनि। ईरान खे धमकाइणु बंदि करे ईरानी क़ौम जी तौहीन न कई वञे। ईरानी पासदारनि इनक़लाब जे तर्जुमान ब्रिगेडियर जनरल मुहिबी चयो आहे त जेसिताईं दुश्मन ईरान जा समूरा शर्त नथो मञे, आबनाए हुर्मुज़ बंदि रहंदो। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो त आबनाए हुर्मुज़ में आरज़ी जहाज़ रानी जे लंघ बाबति ओमान सां मुआहिदे जे वेझो आहियूं। हथियारबंद फ़ौज हुर्मुज़ में नओं लंघ तयारु करे वरितो। इन जो मतिलबु आबनाए हुर्मुज़ ॿीहर खुलणु न आहे। दॿाउ बावजूदि मज़ामत लाइ तयारु आहियूं। मुफ़ाहिम ते याददाश्त जी भञकड़ी जारी रही त अमरीका सां ॻाल्हियूं न थींदियूं। ईरान ॻाल्हियूं शुरू न कंदो। बाक़ी टे आकड़नि वसीले नियापनि जी ॾे वठि थी रही आहे। यमन जे हौसी वेढ़ाकनि जे सऊदी जे आरामको ऑयल रिफाइनरी ते हमले जी दावा। हौसी तर्जुमान याहा सरी चयो आहे त सऊदी शहर जासान में रिफाइनरी खे असां ड्रोन ज़रिए हमले जो निशानो बणायो। कार्रवाई सऊदी ड्रोन हमले जो जवाबु हुई। सऊदी अरब यमन जे साइदा ऐं हाजा इलाइक़नि जे फ़िज़ाई भञकड़ी कंदे हमिलो कयो हो। सऊदी तवानाई वज़ारत जो चवणु आहे त जासान में आमरको रिफाइनरी खे अॼु सुबुह जे वक़्तु लॻल बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो आहे। कराची में नौजवान मीर रज़ा जे मौत जा कारण ॼाणण लाइ IG सिंध जी हिदायत ते नई कमेटी जोड़ी वई। नोटिफिकेशन जारी। कमेटी जो पहिरियों इजलास सुभाणे मंझंदि DIG क्राइम ब्रांच ऑफिस में तलब। 5 रुकनी कमेटी जो सरबराह DIG आमिर फारूकी ऐं SSP अली रज़ा सेक्रेटरी हूंदो। मेंबर रज़ा जी ॿिए पोस्टमार्टम रिपोर्ट खां पोइ जुड़ियल कमेटी मुख़्तलिफ़ रुकनि में केस जी जांच कंदी। नवनि सूबनि बाबति तकरारी बयान ॾियण खां पोइ वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी सदर आसिफ ज़रदारी सां मुलाक़ात। ज़रियनि मूजिबि मोहसिन नक़वी लाहौर में सदर सां मुलाक़ात कई, जंहिंमें सियासी सूरत हाल सूधो ॿियनि अहम मामलनि ते ॻाल्हि ॿोल कई वई। मोहसिन नक़वी आज़ाद न पर नवाज़ लीग जो सेनेटर ऐं पार्टी जो घरू वज़ीर आहे।
वज़ीर आज़म के सियासी सलाहकार राणा सनाल्ला चयो आहे त मोहसिन नक़वी सिस्टम बाबत राय कंहिंजे चवण ते न ॾिनी, उहा संदसि ज़ाती सोच आहे। कंहिं ॿिए पासे खां असां सां इन हवाले सां न कंहिं ॻाल्हि कई, न ई का गुंजाइश मौजूदु आहे। असां सियासी माण्हू आहियूं, ॼाणूं था त रेड लाइन छा हूंदी आहे ऐं कीअं क्रॉस थींदी आहे। असांखे कंहिंजे मिसकाल जी ज़रूरत न आहे। नवनि सूबनि लाइ अवाम खां राय वठण जी ॻाल्हि कंदड़नि जो मतिलबु रेफरेंडम कराइणु आहे। उहे चूंडनि ऐं जमहूरियत ते यकीन नथा रखनि। नवनि सूबनि जो मामिलो अवाम वटि वेंदो त सिंध जा माण्हू वहदत ते वार क़बूल न कंदा। पीपी सिंध जे सदर जी हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। निसार खोड़े चयो आहे त बिलाल भुट्टो कमज़ोर ऐं मुंझल न आहे। उन वाज़े चयो त निज़ाम ख़राबु न आहे, उनखे ख़राबु कयो वियो आहे। निज़ाम खे ख़राबु कंदड़ पाकिस्तान में 50 सालनि खां वधीक हुकुमरानी कंदा रहिया आहिनि। उहे 50 सालनि खां निज़ाम खे ख़राबु करे रहिया आहिनि। संदन कोशिश रही आहे त सियासत कमज़ोर थिए ऐं हू पाण मज़बूत थियनि। असां कोशिशि करे रहिया आहियूं त सियासत में झेड़ा न थियनि। मोहसिन नक़वी अजायो झेड़ो करण जी ॻाल्हि कई ऐं असां उन ते बहस करे रहिया आहियूं। इहे चूंडुनि ऐं जमहूरियत ते यकीन रखण वारा न आहिनि। हीअ त चवनि था आवाम खां राय वठूं, इन जो मतिलबु आहे त रेफरेंडम कराइण जो सोचे रहिया आहियूं। SPSC ख़िलाफ़ शागिर्दनि जे एहतजाज बाबति सवाल जे जवाब में निसार खोड़े चयो त माण्हू पहिरीं पाण ई अदालत विया आहिनि त कहिड़ी राय ॾेई सघां थो। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मलाइक न इंसान वेठा आहिनि। उन्हनि जे कुझु फ़ैसिलनि ते ख़दशो आहे त उहे ग़लति आहिनि। उन्हनि लाइ माण्हू हाई कोर्ट विया। अदालत में ॿुधणी हेठि फ़ैसिले ते कुझु बि नथो चई सघिजे। सिंध जे विरहाङे ख़िलाफ़ सिंधी अदबी संगत पारां मुज़ाहिरा। लाड़काने में सतार हुलियो ऐं एडवोकेट खालदा सर गिरफ़्तार। सखर में पुलिस इरशाद पीरज़ादो समेत 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे खणी वई। कराची प्रेस क्लब ॿाहिरां सिंधी अदबी संगत पारां सिंध जे विरहाङे ख़िलाफ़ एहतजाज। कराची बार एसोसिएशन जे सदर आमिर नवाज़ वड़ाइच ऐं ॿियनि वकीलनि पारां एहतजाज में शिरकत करे ॿधी जो इज़हार। सिंध जे विरहाङे ख़िलाफ़ एहतजाज ते गिरफ़्तारनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़हद। नाबशाह, शिकारपुर, मटियारी, टंडो महमूद खान, ठट्टो, दादू, मोरो, काज़ी अमन, टंडो आदम, तंगवाड़ी, सेवण, पलीजाणी ऐं ॿियनि शहरनि में बि मुज़ाहिरा। अॻवाननि चयो आहे त सिंध जी वहदत ख़िलाफ़ का बि साज़िश क़बूल न कई वेंदी। सिंध हिकु आहे ऐं हमेशह हिकु रहंदी। गिरफ़्तार कयल अॻवाननि खे फ़ौरी तौर ते आज़ादु करण जो मुतालबो। ख़ुशी आहे त आलमी मार्केट में तेल जूं क़ीमतूं घटि थी रहियूं आहिनि। ईंदड़ 2 ॾींहनि ताईं आलमी मार्केट में तेल जूं क़ीमतूं बरक़रार रहियूं त सुठी ख़बर ॾींदासीं। पेट्रोलियम वारे वज़ीर अली परवेज़ मलिक जो लाहौर में तक़रीब खे ख़िताब। अली परवेज़ मलिक चयो त वज़ीर आज़म मुश्किल फ़ैसिला करे मुल्क ॾेवालो थियण जो तासुरु ख़तमु करे छॾियो। अमरीका ऐं ईरान जंग सबबि वक़्ती तौर ते मुआशी मुश्किलातूं आयूं आहिनि। कचे तेल जी क़ीमत कॾहिं बि $170 फ़ी बैरल ते न पहुती हुई। ईरान जंग, IMF प्रोग्राम ऐं महदूद वसीलनि बावजूदि जेतिरो थी सघियो आवाम खे रिलीफ ॾिनो। जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ सईद रहमान 16 अगस्त ते चइनी सूबनि में थियण जो ऐलान करे छॾियो। पेशावर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हाफ़िज़ सईद चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोलियम लेवी जे बहाने पंहिंजी करप्शन लिकाए रही आहे। पेट्रोल जी क़ीमत $225 हुजणु घुरिजे। जंग ख़तमु थियण बावजूदि तेल जूं क़ीमतूं घटि न कयूं वेयूं। ABR तरफ़ां 1300 अरब रुपयनि जी करप्शन कई पई वञे। अवाम खे पंहिंजे हक़नि खां ॿाहिरि निकिरणो पवंदो। 16 अगस्त ते वज़ीर आला हाउस पंजाब, सिंध ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में गवर्नर हाउसिस अॻियां थियण आया वेंदा। एहतजाज रोडनि ते थींदो आहे, घरनि में न। अवाम खे साथ ॾियण जी अपील। कराची शहर सही रुख में अॻिते वधी रहियो आहे। प्रोपेगंडा बंदि कई वञे। हर सवाल जो जवाबु आइन में मौजूदु आहे। नवनि सूबनि बाबति जेको तरीक़ेकार आइन में आहे उन ते अमल कयो वञे। शोशा छॾण सां मसइला हल न थींदा। निज़ाम हलाइण वारा ठीकु न हूंदा त केतिरो बि सुठो निज़ाम हुजे न हली सघंदो। चेना कटिंग करण वारा चवनि था त कराची शहर खे ठीकु न कंदा। मेयर कराची मुर्तज़ा वाहब जूं मीडिया सां ॻाल्हियूं। मुर्तज़ा वाहब चयो त कंहिं बि मुल्क जी तरक़ी लाइ सभ खां अहम सियासी इस्तेहकाम। जेसिताईं सियासी इस्तेहकाम न ईंदो, मुआशी इस्तेहकाम न ईंदो। मीरपुर ख़ास में नौजवान नारी खे क़त्ल करण बाद आपघात करे छॾियो। रहीम नगर में जवाबदार फैज़ान रांगड़ माणक लिगारी जे घर अंदरि किरी 24 वरियनि जी नारी सवेरा खे क़त्ल कयो।
गोलियूं लॻण सबबि संदसि माउ ज़ख़्मी, जवाबदार पाण मथां पिस्टल जो फायर करे आपघात कयो। लाश ऐं ज़ख़्मी औरत अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई पई वञे। पिंगरियो पुलिस टाइप न्यूज़ ऐं रोज़ानी पंहिंजी अख़बार जी रिपोर्टर अली मुराद शाह खे गिरफ़्तार करण बाद फुर जो केस दाख़िल करे छॾियो। सहाफ़िन ऐं वारसनि जो एहतजाज, खेसि फौरी तौर ते आज़ादु करण जो मुतालबो। सहाफ़ी अली मुराद शाह चयो आहे त हक़ ऐं सच लिखण ते SHO पिंगरियो मूलचंद मेंगवाड़ कावड़ियल हो। गिरफ़्तार करे मथसि कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे। शफ़ाफ़ जांच कराइण जो मुतालबो। पुलिस सहाफ़ी अली मुराद शाह खे बदीन जी अदालत में पेश कयो। 3 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर। ॿिए पासे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सहाफ़िन ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि पारां मुज़ाहिरा, कोसगी, टंडोबागो, निंदो ऐं ॿियनि शहरनि में क़लमदड़नि जो एहतजाज। रिपोर्टर अली मुराद शाह ख़िलाफ़ फौरी आज़ादु करे कूड़ो केस दाख़िल कंदड़ पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। ऐं जेकावा जे सिविल लाइन थाणे जी हद में निंगरी गटर में किरी फ़ौत। 3 सालनि जी सोनिया मीराणी घरां निकिती त गटर में किरी पई। वारसनि ऐं इलाइक़े वासियुनि 2 कलाकनि जी कोशिश बाद निंगरी जो लाश ॿाहिरि कढियो। जेकावा ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिकु ॾींहुं अंदरि ॿुॾी फ़ौत थियल निंगरनि जो अंग पंज थी वियो। ककड़ जे ॻोठ खाट लक्षर में धनार पाणी जी तलाह में ॿुॾी फ़ौत। 15 वरनि जो अब्बास मंगरियो चौपाए माल खे तलाह में विञारे रहियो त ॿुॾी वियो। ज़ेरे ज़मीन ते मौजूदु माण्हुनि ऐं वारसनि पंहिंजी मदद पाण ते लाश ॿाहिरि कढियो। ॿिए पासे हैदराबाद भरिसां सिंधु दरिया में ॿुॾी वियल 3 नौजवाननि जो ॿिए ॾींहुं बि पतो न पियो। इंतिज़ामिया पारां ॻोल्हा में मदद न करण ते वारसनि जो सुपर हाईवे ते एहतजाज। नौजवाननि जी ॻोल्हा में मदद जो मुतालबो। 3 नौजवान गुज़र ॾींहुं सिंधु दरिया में ॿुॾी विया। ॿुॾी वियल नौजवाननि में शीदी ॻोठ कासिमाबाद जा रहवासी गुलाम रसूल, फेरोज़ ऐं शिराज चांडियो